असां सब हिक ॿिए सां वाइदो ज़रूर कंदा आहियूं, घणेई वाइदा कया आहिनि, पर मूंखे लॻंदो आहे त उहो वाइदो वधीक मजबूत हूंदो आहे जेको असां पाण सां कंदा आहियूं। उनखे निभाइण में उन सां वधीक ईमानदारी हूंदी आहे, असां पाण सां बेईमान न थींदा आहियूं। त मां बि हिकु पाण सां वाइदो कयो आहे, मां पंहिंजी ज़िंदगीअ सां हिकु वाइदो कयो आहे, मां पंहिंजी ज़िंदगीअ सां हिकु वाइदो कयो आहे त तोखे कॾहिं शर्मिंदो न थियण ॾींदसि, चाहे हालात कहिड़ा भी बुरा हुजनि, पर तोखे जीअण जो अवसर ॾींदसि। मां पंहिंजी ज़िंदगीअ सां वाइदो कयो आहे त तोखे शर्मिंदो न थियण ॾींदसि, चाहे हालात कहिड़ा भी बुरा हुजनि, पर तोखे जीअण जो अवसर ॾींदसि। घर हूंदा कंडा तुंहिंजी राहुनि में, घर हूंदा कंडा तुंहिंजी राहुनि में, त तोखे गुलनि जो मरहम ॾींदसि। तुंहिंजी रातुनि में अंधेरो न थिए, तुंहिंजी राहुनि में उजालो घटि न थिए, इन जे लाइ तोखे पंहिंजे हौसले जो सूरज ॾींदसि। मां पंहिंजी ज़िंदगीअ सां वाइदो कयो आहे त तोखे कॾहिं शर्मिंदो न थियण ॾींदसि। तूं आहीं ज़िंदगी मुंहिंजी, तूं आहीं ज़िंदगी मुंहिंजी, सभिनीनि खां सुठी सॼण मुंहिंजी। तोखे पंहिंजे वजूद जो अहसास कराइण लाइ तुंहिंजी सांसुनि खे पंहिंजे धड़कन जो सहारो ॾींदसि। मां पंहिंजी ज़िंदगीअ सां वाइदो कयो आहे त तोखे शर्मिंदो न थियण ॾींदसि। इहो वाइदो आहे मुंहिंजो तोसां, जेसिताईं तूं साण आहीं मूंसां। इहो वाइदो आहे तोसां, जेसिताईं तूं साण आहीं मूंसां। न टुटंदसि, न तोखे टुटण ॾींदसि। तुंहिंजो मुंहिंजो साथ आहे नदिया ऐं किनारनि वांगुरु, धरतीअ ऐं अंबर वांगुरु। जंहिं हंधि तूं रुकिजी वञीअ, उते मां बि पंहिंजी गतीअ खे विराम ॾींदसि। मां पंहिंजी ज़िंदगीअ सां वाइदो कयो आहे त तोखे शर्मिंदो न थियण ॾींदसि। हिकु ॿी कविता जेका मां तव्हां सां साझा कंदमि, उहा बि मां पंहिंजे व्यक्तित्व ते ई लिखी हुई। त घणेई भेरा समाज में, दुनिया में नारीअ खे ॾाढो हेठि सम्झो वेंदो आहे, कमज़ोर सम्झंदा आहिनि। ऐं घणेई भेरा असांखे पाण खे महसूस थींदो आहे त असां नारी आहियूं, इन करे किथे न किथे असांखे हिकु क़दम पोइ था हलणो आहे। त उन जे करे कॾहिं मूंखे लॻो त इहे समाज जी सोच आहे, असांजी पंहिंजी न हुजणु खपे। असांखे पंहिंजे आत्मबल ते आत्मविश्वास हुजणु खपे त असां सभु कुझु करे सघंदा आहियूं, कंहिं बि स्तर ते असां कमज़ोर न आहियूं। त उन ते मां पंहिंजे लाइ हिकु कविता लिखी हुई। मां हिकु बूंद आहियां, मां हिकु बूंद आहियां, पर समंदर सां जंग वठंदी आहियां। मां हिकु बूंद आहियां, पर समंदर सां जंग वठंदी आहियां। पंहिंजे हथनि जी मुठीअ में पंहिंजी तकदीर बंधंदी आहियां। मां हिकु बूंद आहियां, पर समंदर सां जंग वठंदी आहियां। पंहिंजे हथनि जी मुठीअ में पंहिंजी तकदीर बंधंदी आहियां। थींदी आहियां जॾहिं तन्हा ज़िंदगीअ जे सफ़र में, थींदी आहियां जॾहिं तन्हा ज़िंदगीअ जे सफ़र में, त पाण ते भरोसो करे वठंदी आहियां। मां हिकु बूंद आहियां, पर समंदर सां जंग वठंदी आहियां। हू जेको चमके तो मथे अंबर ते, हू जेको चमके तो मथे अंबर ते, उहो चंड नाहे, मुंहिंजो वजूद आहे, जेको कॾहिं कॾहिं घिरजी वेंदो आहे गम जी घटाउनि में। मां पंहिंजी मशक़त सां हर घटा खे परे कंदी आहियां। मां हिकु बूंद आहियां, पर समंदर सां जंग वठंदी आहियां। मां आहियां लहरुनि जे समान, मां आहियां लहरुनि जे समान, जे जिद ते अचां त किनारनि खे तोड़ींदी आहियां। मूंखे अबला या कमज़ोर न समझो, मूंखे अबला या कमज़ोर न समझो। मां सृजनी आहियां, जीवन खे आकार ॾींदी आहियां। मां हिकु बूंद आहियां, पर समंदर सां जंग वठंदी आहियां। जंहिंखे पूजन था देव भी, जंहिंखे पूजन था देव भी, मां उहा नारी शक्ति आहियां। मां हिकु बूंद आहियां, पर समंदर सां जंग वठंदी आहियां। तव्हांजी ॿई कविताऊं शानदार, ज़िंदगीअ सां वाइदो कयो आहे त मां हिकु बूंद आहियां, सजनी आहियां। तमामु शानदार, ज़ोरदार ताड़ियूं सरिता राजानी लाइ। ऐं हाणे आमंत्रित था कयूं असांजी अगली कवित्री सुश्री हर्षा मूलचंदाणी खे, जेका आकाशवाणी जी ॼात सुञातल एंकर आहे। असांजी सिंधियत लाइ घणेई पेपर प्रेज़ेंट करे चुकी आहे, ॾाढी हुनखे वाहवाही मिली आहे हर क्षेत्र में। ॾाढी प्रतिभाशाली एंकर, कवियत्री, सादर आमंत्रित हर्षा मूलचंदाणी। हिकु रचना पढ़ने खां पहिरीं मां हिकु मुक्तक पेश कर रही है। वाह महफिल में लगाए कोई, वाह महफिल में लगाए कोई, नज़्म मंजोब बुधाए कोई। वाह महफिल में लगाए कोई, नज़्म मंजोब बुधाए कोई,
सूंह जो शौक त बेशक आहे, सूंह जो शौक त बेशक आहे, सादगी सां बि निभाए कोई, सादगी सां बि निभाए कोई। ऐं पेश आहे हाणे हिकु मुंहिंजी रचना। नज़र दिल खे जॾहिं छुहंदी, नदी सागर साॼण मिलंदी। नज़र दिल खे जॾहिं छुहंदी, नदी सागर साॼण मिलंदी। लुटाए दिल हली आयो, लुटाए दिल हली आयो, ज़माने खे खबर पवंदी। नज़र दिल खे जॾहिं छुहंदी, नदी सागर साॼण मिलंदी। रहां तुंहिंजे अची दिल में, रहां तुंहिंजे अची दिल में, इजाज़त सां कॾहिं मिलंदी। रहां तुंहिंजे अची दिल में, इजाज़त सां कॾहिं मिलंदी। न आंधीअ सां न तूफ़ान सां, न आंधीअ सां न तूफ़ान सां, इमारत इश्क जी ढहंदी। नदी सागर साॼण मिलंदी, नज़र दिल खे जॾहिं छुहंदी। ये सब दिल जी ॻाल्हियूं आहिनि। ऐं अॻियां जेके बाबा ईंदा आहिनि, छॾे जेकर हली वेंदे, छॾे जेकर हली वेंदे, कसक बाक़ी त कुझ रहंदी। इशारो बस मिले तुंहिंजो, इशारो बस मिले तुंहिंजो। छा थींदो पोइ? हिकु इशारो मिले त छा थींदो? इशारो बस मिले तुंहिंजो, नई कविता वरी ठहंदी। बस मिले तुंहिंजो, नई कविता वरी ठहंदी। ॿुधाया छा हाल दिल जो, ॿुधाया हाल छा दिल जो, जुदाईअ जो न गम सहंदी। ॾिसी हारात ॿिए कंहिंजी, ज़रे रुअंदी, ज़रे खिलंदी। ॾिसी हारात ॿिए कंहिंजी, ज़रे रुअंदी, ज़रे खिलंदी। नज़र दिल खे जॾहिं छुहंदी, नदी सागर साॼण मिलंदी। पर आख़िर में त ईअं थींदो आहे न, जवां दिल जी जवां हसरत, जवां दिल जी जवां हसरत, जवां आहे जवां रहंदी। न तूं रहंदे न मां रहंदसि, न तूं रहंदे न मां रहंदसि, निशानी पर तका रहंदी। दिल खे जॾहिं छुहंदी, नदी सागर साॼण मिलंदी। बिल्कुल असां भी ई कविता जो वरी इंतजार कंदासीं। जॾहिं इशारो मिले त प्रोग्राम हुजे न हुजे ज़रूर फोन ते या फेसबुक ते ॿुधाइजो। हाणे असां ॿ कविताऊं ॿुधियूं। जीअं त मां स्टार्टिंग में चयो हीअं लॻंदो आहे त सिंधियुनि जो विमेंस डे आहे, उहा ई अॼु फील अची रहियो आहे सरिता जी जी जेकी ॿई कविताऊं हुयूं। जीअं असां 8 मार्च जो कोई भी प्रोग्राम यदि अटेंड करूं या असां फेसबुक ते या सोशल मीडिया ते घणो ई कुछ ॾिसंदा आहियूं, त जेको उन में मोटिवेशन भरियल हूंदो आहे असां फीमेल्स जे लाइ, उहो ई अॼु सरिता जी कविताउनि में हो। हिकु दफ़ो वरी ॿिन्हिनि हर्षा जी लाइ ऐं सरिता जी लाइ जोरदार ताड़ियूं। अॼु जी कविता जो सिरो आहे अर्थ नारीश्वर। हे शिव, हे शिव, समुद्र विलोड़ण मां
समुंड विलोड़ खां पोइ अमृत निकितो। समुंड विलोड़ खां पोइ अमृत निकितो, पी सब देवता अमर थी विया। वो अमृत पी सब देवता अमर थी विया। ज़हर पीअण जी जॾहिं वारी आई, ज़हर पीअण जी जॾहिं वारी आई, तुंहिंजो नालो सभ खे यादि आयो, तुंहिंजो नालो सभ खे यादि आयो। तू भी केतिरो भोलो निकिते, तू भी केतिरो भोलो निकिते, हे शिव सॼो ज़हर तू पी वञ, हे शिव सॼो ज़हर तू पी वञ। गले खां हेठि न लाहे सघे मरण जो डपु तोखे बि हो, गले खां हेठि न लाहे सघे मरण जो डपु तोखे बि हो। हे शिव थोड़ो त सोची हाँ, हे शिव थोड़ो त सोची हाँ, अर्ध नारेश्वर जे रूप में अर्ध ज़हर मूंखे बि पियणो पियो, अर्ध नारेश्वर जे रूप में अर्ध ज़हर मूंखे बि पियणो पियो। कंठ में रखे करे ज़हर, कंठ में रखे करे ज़हर, तो त पाण खे नीलकंठेश्वर चढ़ायो। कंठ में रखे करे ज़हर, तो त पाण खे नीलकंठेश्वर चढ़ायो। मुंहिंजो अधु शरीर, मुंहिंजे अधु शरीर में ज़हर फैलजी वियो, मुंहिंजे अधु शरीर में ज़हर फैलजी वियो। जंहिं मूंखे सुम्हारे छॾियो मृत्यु शैया ते, जंहिं मूंखे सुम्हारे छॾियो मृत्यु शैया ते। केतिरा जन्म वठणा पिया मूंखे, केतिरा जन्म वठणा पिया मूंखे, तुंहिंजे गले जो अधु ज़हर पीअण वास्ते। केतिरा जन्म वठणा पिया मूंखे, तुंहिंजे गले जो अधु ज़हर पीअण वास्ते। जंहिं ॾींहुं ज़हर ख़तम थींदो, जंहिं ॾींहुं ही ज़हर ख़तम थींदो, जन्म मरण खां मुक्त थी वेंदसि, जन्म मरण खां मुक्त थी वेंदसि, अमर थी वेंदसि, अमर थी वेंदसि, तो वांगुर, तो वांगुर। सुठी कविता, जोरदार ताड़ियों सां जी द्रौपदी जी के लाइ। समाज में द्रौपदी जी जो नालो जेतिरो आहे, असां सभिनी जी पहचान आहिनि उहे, त नमन था कयूं तव्हांखे। ॾाढी सुठी कविता तव्हां पेश कई। जेकी हाणे असां जेकी कविता ॿुधंदासीं उहा असां ॿुधंदासीं अनीता लालाजी खां। ऐं हिकु जोरदार ताड़ियुनि सां स्वागत करे रहिया आहियूं श्री अनीता लालाजी जो। जय झूलेलाल। साधू मां ॾाढी कमज़ोर कवित्री आहियां, न त मूंखे सुठो लिखण ईंदो आहे, न पढ़ण ईंदो आहे, काई बि ॻाल्हि सुठी न ईंदी आहे, पर हिकिड़ो जज़्बो आहे कि सिंधियुनि सां कंहिं न कंहिं बहाने सदाई जुड़ियल रहां, सिंधियत सां कंहिं न कंहिं बहाने सदाई जुड़ियल रहां। त कोशिश कंदी रहियां। अॼु बि हिकिड़ी कोशिश कई आहे, तव्हां सां दाद चाहींदमि। नंढड़ी सी कविता आहे, कोड़े कोड़ीअ जी कोरोना चिंता। असां सभई कोरोना काल मां निकिता आहियूं, असां सभिनी खे तरह तरह जी चिंताऊं हुयूं, पर जेको बुढ़ा बुढ़ी आहिनि, जेके पोड़ा पोड़ी आहिनि, उन्हनि जी कोरोना चिंता कहिड़ी आहे? मुलाज़ा फरमाईंदा। बुढ़ी चए थी पंहिंजे बुढ़े से कि ॿुधो था, ही कोरोना जी पगड़ियूं थी वयूं छा? ही ॿुधो था, कोरोना जी पगड़ियूं थी वयूं छा? हा हा सहभागी थी वयूं, हाणे बस वारो करण बाक़ी आहे। हा हा सहभागी थी वयूं पगड़ियूं, हाणे बस वारो करण बाक़ी आहे। ॿुधो न, वारे सां गॾु गॾु 12 मासी बि करे छॾिजोसि। थोड़ी चए थी कि ॿुधो न, वारे सां गॾु गॾु 12 मासी बि करे छॾिजोसि। अरे भई वञे ई थो त समूरो वञे न, वञे थो त समूरो वञे न। ईअं न थिए कि कंहिं शी या कंहिं जो खे ॿुधी करे वरी दिलि अची वञेसि। शी जिनपिंग ऐं जो बाइडन जेके आहिनि असांजा, उन्हनि सां ई कोरोना असां वटि पहुतो अलाए कीअं। त चए थी कि वञे ई थो त समूरो वञे। ईअं न थिए कि कंहिं शी या कंहिं जो जे हुन ते दिलि अची वञे। बुढ़ो चएसि थो कि अरे सहभागी तूं हाणे वञी पंहिंजो कमु कर, असां सभु कुझु सोचे रखियो आहे। अरे सहभागी तूं पंहिंजो वञी कमु कर, असां सभु कुझु सोचे रखियो आहे। 12 मासी खां पोइ जो बि पूरो बंदोबस्त करे रखियो आहे। लगे में हुनखे गया साहब छॾे ईंदासीं, लगे में
उनखे गया साहब वठी वेंदासीं, गया साहब में पिंड भराए सदाई लाइ पिंड छॾाए ईंदासीं। गया साहब में वञी करे सदाई लाइ पिंड छॾाए ईंदासीं ऐं पिंड छॾाइण लाइ सॼी दुनिया तयार। झटपट काई वैक्सीन कम करे मज़ेदार, असांजो महाराज स्वामी त इच्छो वेठो आहे तयार। वरी मोटी चए थी कि ॿुधो था ही जेका वैक्सीन सभई वेठा ॻोल्हनि, जेका वैक्सीन सभई वेठा ॻोल्हनि, इहा छा कोरोना जी गर्लफ्रेंड आहे छा? ये जेका वैक्सीन सभई वेठा ॻोल्हनि, इहा छा कोरोना जी गर्लफ्रेंड आहे छा? वरी ॿुधो चए थो अरे सभागी ये गर्लफ्रेंड वरी छा थींदी आहे? उहा ई जेका छोरनि खे चरियो करे मारींदी आहे। गर्लफ्रेंड उहा ई आहे जेका छोरनि खे चरियो करे मारींदी आहे। कोड़े चवंदा हा हा शायद ओड़ी कोई हूंदी आहे वैक्सीन, तॾहिं त कोरोना खे मारे सघी आहे, न त अञा बि चङा ई मुल्क बचा हुया उनखे घुमण लाइ। अहिड़ी हूंदी काई वैक्सीन तॾहिं त कोरोना खे मारे सघी आहे, न त अञा बि चङा ई मुल्क घुमण लाइ बचा हुयसि उन वटां। कोई चेती वीचारो नंढो सो कोरोना अलाए काथों भटकी असांजे मुल्क में भी अची वियो। पर ॿुधो जॾहिं आयो त आयो नंढो सो कोरोना अलाए काथों भटकी असांजे मुल्क में अची वियो, पर आयो त आयो, हुन त सॼी दुनिया खे ई हिलायो, ॾाढो तपायो, सचपच हुन ॾाढो तपायो। ॿुधो त ही नंढपण में पंहिंजे शुरूआती ॾींहनि में एतिरो खरियल कोन हुयो। कोई चेती कि नंढपण में पंहिंजे शुरूआती ॾींहनि में एतिरो खरियल कोन हुयो, वरी बि ठीक हुयो। पाण वेठो फॉरेन घुमे, असांखे बि खोड़ बिज़ी करे रखियईं, कॾहिं थालियूं वॼाए, कॾहिं ताड़ियूं वॼाए, कॾहिं ॾिया वाराए, असांखे खोड़ विंदरायईं। पर विदेशनि में अलाए काथे हिन जी संगत में ख़राबी अची वई, ॾींहं ॿ ॾींहं त ॾिंगो ई थींदो वियो। विदेशनि में हिन जी संगत में अलाए काथे ख़राबी अची वई, अलाए काथे खड़ी ख़राब थियो, ॾींहं ॿ ॾींहं त ॾिंगो ई थींदो वियो। जाते बि ख़लक मिलियसि सिधो उते घुसी वियो, जाते बि ख़लक मिलियसि सिधो उते घुसी वियो, कॾहिं जमातुनि में त कॾहिं सब्जी मंडियुनि में त कॾहिं डॉक्टरनि में, कॾहिं नर्सनि में। भई कोरोना हुयो ॾाढो हिम्मत वारो, भई कोरोना हुयो ॾाढो हिम्मत वारो। तुलसी खंघ ऐं सर्दी में भी पहुंची वियो लिंगन में सारो जो सारो। कोरोना हुयो ॾाढो हिम्मत वारो, तुलसी खंघ ऐं सर्दी में भी पहुंची वियो लिंगन में सारो जो सारो। छाजा नेता छा अभिनेता, छा राणियूं छा मंत्री, सभिनी जो लॻाई वारो, सभिनी जो लॻाई वारो, ॾाढो ॾिंगो निकितो ई कुंवारो। खाली करायो दफ्तर बंद थियूं दुकानूं, खाली कराई दफ्तर बंद थियूं दुकानूं, ट्रेनियूं वेचारियूं बीठी रहियूं बंद, बंद थी वियूं फ्लाइटूं, होटल पिक्चर शादी जा हाल सब जा थी विया बेहाल। चङनि जा कम छॾाई, एतिरो त एतिरो मरण वारनि जा अंतिम दर्शन भी कीअं कराई। चङनि जा कम छॾाई, एतिरो त एतिरो मरण वारनि जा अंतिम दर्शन भी कीअं कराई। हू त पोइ भली थी अची मुल्क जी इकोनॉमी में कुछ थोड़ो संभाल थियो, थोड़ो कंहिं पीतल त कंहिं सीतल, लगायो थोड़ो जोर खणियो, वरना त थी वियो हो मुल्क जो थोड़ो बुरो हाल। सब थींदी पई वञे दलदल, पर अची करे बचायो पीतल ऐं सीतल। हाणे वञी अकुल आयो अथसि, हाणे वञी अकुल आयो अथसि, असांजे मुल्क ते हुनखे खोड़ परे वञी भॼायो अथसि। सुई जे असर खे हू भी समझी चुको आहे, सुई जे असर खे हू भी समझी चुको आहे, हाणे हू सचपच कमज़ोर थी चुको आहे। पर ॿुधो था हू वेंदे छा चई वियो, तव्हां ॿुधो था हू वेंदे छा चई वियो, तव्हां ॿुधो। हू चई वियो कि लॉकडाउन में अपनायल जुड़ियल परिवारनि खे ऐं पड़ोस ऐं पाड़ेसिरनि खे भुलाए न छॾिजो। लॉकडाउन में अपनायल जुड़ियल परिवारनि जो कल्चर ऐं पाड़ेसिरनि जो कल्चर भुलाए न छॾिजो, पाण में गॾिजी रहिजो परिवार सां गॾु। तॾहिं त असां वायरस ही चई सघंदासीं कि धरती ते इंसान रहनि था प्यारा प्यारा, वायरस जो कोई कम न आहे, हलो हितां।